टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिली कर अज असां क्लास चौथों जो सबक 22 पढ़ंदासूं। क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। सिंध में केतिरा ई ॾाह ऐं अज़ीम इंसान थी गुज़रिया आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि इन्हनि मां हिकु ॾाहो इंसान हो। हू कानून जो माहिर ऐं क़ाबिल सियासतदान हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे लाड़काने ज़िले में तालके रतदेरे जी ॻोठ गढ़ी ख़ुदाबख्श में सर शाहनवाज़ भुट्टे जे घर में 5 जनवरी 1928 ईस्वी ते जनम वरितो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो नंढपिण खां ई ज़हीन ऐं महिनती हो। हिन इब्तिदाई तालीम मुंबई जे कैथेड्रल स्कूल मां हासिल कई। अॻिते हली अमेरिका जी रियासत कैलिफोर्निया जे शहर बर्कली में पढ़ियो। हू आला तालीम हासिल करण लाइ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी इंग्लैंड में पढ़ण वियो, जितां कानून जी वॾी डिग्री हासिल करे वतन वापसि वरियो ऐं अचे मुल्क जी ख़िदमत कयई। भुट्टो साहिब हुकूमत जे केतिरनि ई वॾनि उहिदनि ते रहियो। 1963 ईस्वी में परॾेही वज़ीर जी हैसियत में पाड़ेसीरी मुल्कनि सां दोस्ती वारा लाॻापा मज़बूत कयई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बानी हो। हू 1971 ईस्वी जी चूंडनि में शानदार कामयाबी हासिल करे मुल्क जो चौथों सदर बणियो। खेसि मुल्क जी तरक्की जो सदाई ऊनो रहंदो हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं पाकिस्तान जो वज़ीर आज़म बणियो त हिन मुल्क खे सगारो बणायो ऐं मुल्क जे समूरनि शोबनि में सुधारा आंदा, जे करे तालीम, सिहत ऐं सनत जे मैदान में मुल्क वॾी तरक्की कई। हिन इस्लामी मुल्कनि ऐं पाड़ेसीरी मुल्कनि सां नाता बहितर बनाया। हिन 1972 ईस्वी में क़ौमी असेंबली में सिंधी ॿोली जी क़दामत ऐं शाहूकारी बाबति तारीख़ी तक़रीर कई ऐं मुल्क खे 1973 ईस्वी जो नओं जमहूरी आइन ॾिनो। हिन अवाम में समाजी शऊर पैदा कयो। खेसि अवाम क़ाइदे अवाम जो लक़ब ॾिनो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इंतहाई ज़हीन ऐं मज़बूत किरदार जो मालिक हो। सन 1977 ईस्वी में मुल्क जी आमर हाकिम ज़ियाउल हक़ संदसि हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे मथि इल्ज़ाम मणे खेसि 4 अप्रैल 1979 ईस्वी ते फांसी ते चाढ़े शहीद कयो वियो। क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे अॼु बि पाकिस्तान जो अवाम रोशन ख़्याल ऐं ग़रीबनि जो हॾोखी सम्झी यादि करे थो। चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।